रब पाक जेके इज़्ज़त ॾिनो उन्हनि जी इज़्ज़त खे ॾिसी ख़ुशि थींदो कर। ये अंदर में जलस साड़ न रख। ख़ुदा जो कसम यकीन कयो अल्लाह रब्बुल अर्शिल अज़ीम इज़्ज़त ॾींदो आहे। तव्हां मञो था न हिन ॻाल्हि खे? इज़्ज़त केरु ॾींदो आहे? रब। ज़िलत केरु ॾींदो आहे? रब। जॾहिं इन ॻाल्हियुनि जी ख़बर बि रखे थो त पोइ अॻिले जी इज़्ज़त खे ॾिसी तुंहिंजे अंदर में जलस छो थी थिए? न कर न कर न कर, इहा जलस तोखे तबाह ऐं बर्बादु कंदी। अॻिलनि जी इज़्ज़त खे ॾिसी मथे आसमान ते मुंहुं कंदो कर। रब खे चवंदो कर या रब्बुल अर्शिल अज़ीम तू ई तू आहे, तू ख़ालिक़ अकबर आहे, तू रब्बुल अर्शिल अज़ीम आहे। बहरहाल अॻिलनि जी इज़्ज़त हूंदी आहे। जीअं पंहिंजी इज़्ज़त जो ख़्यालु कंदा आहियूं न, ईअं ॿियनि जी इज़्ज़त जो बि ख़्यालु कंदा कयूं। अंदर में जलस न रखो, अंदर में साड़ न कयो। ये साड़ जलसी इंसान कॾहिं कामयाबी न माणींदा। हाँ, ये साड़ीला साड़ोटा इंसान ॾिठा अथव? ये कॾहिं कामयाबु थिया न? ये साड़ोटा साड़ीला इंसान ये होटलनि ते वेही वक़्तु विञाईंदा आहिनि, जा शोरे जी लोंडेबाज़ी कंदा आहिनि। अल्लाह जो कसम ग़लति ॻाल्हि कोन थो कयां। ये साड़ीला साड़ोटा इंसान जेके हूंदा आहिनि, इहे उहो चवंदा आहिनि न, ये आवारा जेके आवारा गर्दी करण वारा, इहे थी वेंदा आहिनि साड़ोटा इंसान, साड़ीला इंसान। न कयो न कयो, जहान जा बचा न कयो। कुझु थियो पंहिंजी मंज़िलनि ते पहुचो। अरे वक़्तु अॻिते ॾाढो ख़राबु अथव। जेके हूंदो सो उहो बादशाह हूंदो, जेके न हूंदो उहो बादशाहनि जो ग़ुलाम हूंदो। इन खां बहितर आहे त हिनमहिल ई महिनत शुरू कयो। हिनमहिल ई पाण खे कुझु सम्झो। कंहिं बि कम में हुनर ज़रूरी, हुनर सिखिजे। हुनर जेको आहे न तव्हांखे बाक़ाइदे इज़्ज़त शौहरत कामयाबी ॾींदो।